ऑटोमेशन ते असी कोन था वञूं पिया। दुनिया आईटी जे दौर में हिकिड़े क्लिक ते आहे, असां अञा ताईं उहो ई हिकिड़ो पेपर ईंदो, लेटर ईंदो, 10 टेबलुनि तां फिरंदो, वरी उनजी 100 कापियूं थींदियूं, पोइ वरी उहो डिस्ट्रीब्यूट थींदो, स्टेशनरी जो ज़्यान आहे ऐं उन में डिले केतिरो थो थिए पियो। ठीकु, त इन प्रोसेस खां तंग थी पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे हर कोई थकिजी वेही थो रहे त बाबा ठीकु आहे हाणे छॾियो, जहिड़ो सिस्टम हले पियो हलणु ॾियो। फाइट हर कोई नथो करे पियो। कुझु आहिनि जेके रिसर्च ते कमु कनि था, असां वटि बि डिपार्टमेंट में काफ़ी रिसर्च प्रोजेक्ट्स ते कमु कंदा आहिनि, पर एंड द एंड इहा ई असांजी डिस्कशन थींदी आहे त यार हिते छा कयूं, सिस्टम अहिड़ो आहे। बिल्कुलु ठीकु आहे न, तव्हांजी गवर्नमेंट जा रूल्स अहिड़ा आहिनि। आउं चवां थी भला सिस्टम खे तव्हां चेंज करण में थोरी तकलीफ़ थींदी, ठीकु आहे, थोरा पैसा ख़र्च थींदा, पर उन खां पोइ तव्हांजा केतिरा पैसा बचंदा ऐं केतिरा माण्हू जल्दी फास्ट कम ते ईंदा। ठीकु, त असां वटि जेके IT सिस्टम्स आहिनि एडॉप्ट नथा कया वञनि, ठीकु आहे, इहे ठाहे छॾियूं त असांखे को तकलीफ़ थोरी थिए। ठीकु आहे, फिंगर टिप्स ते हर शइ हुजे तव्हांजी। ऐं उते हूंदी आहे त मुंहिंजी सेक्रेटरी मतिलबु फंडिंग एवरीथिंग हिकिड़ी ईमेल ते ईंदी, हिकिड़ी ईमेल ते यकीन कयो PhD थीसिस हिकिड़ो सिस्टम हो, उन में असां थीसिस अपलोड कईसीं, उहा रिव्यूअर ॾे वई, कमेंट्स आया, उतां जो उतां ई प्रिंट थी मूं वटि अची वई। यकीन कंदो मूंखे न वञिणो पियो न चवणो पियो। ठीकु, बुक तव्हांखे दुनिया जे कंहिं बि कुंड जो खपे, तव्हां सिर्फ़ु लाइब्रेरी जे सिस्टम में वञो, उते चओ ही मुंहिंजी रिसर्च पेपर खपे या बुक खपे, उहो तव्हांजे पिजन बॉक्स में अची वेंदो। सो ईज़ी न, त तव्हां सोचो हिते त तव्हांखे पोयां थो हलणो पए हर शइ जे पोयां। त असां पंहिंजा बिहेवियर्स ऐं पंहिंजा वे ऑफ कंडक्ट न मटाईंदासीं त ज़ाहिरी ॻाल्हि आहे ऑब्सलीट थी वेंदासीं।